हिक भेरे हिकिड़ी नर्स जे लाइ रिटायरमेंट पार्टी रखी हुई। जीअं आम तौर ते को माण्हू रिटायर थींदो आहे त हुन लाइ रिटायरमेंट पार्टी रखी वेंदी आहे। ईअं हुन लाइ रिटायरमेंट पार्टी रखी हुई त हुन खां उते जेके मौजूदु हुया माण्हू हुननि सुवाल कयो तो ज़िंदगीअ मां छा सिखियो पंहिंजी प्रोफेशनल लाइफ मां। त उन नर्स चयो त मूं ज़िंदगीअ मां इहो सिखियो आहे त कीअं सिहतमंद रहिजे ऐं सफ़ाई जो केतिरो ख़्यालु रखियो वञे। पर जेका हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॾाढी मुतासिर करे पई उहा इहा आहे त मूं जंहिंखे बि आख़िरी पल ज़िंदगीअ जा गुज़ारींदे हॉस्पिटल में माण्हुनि खे ॾिठा हुया त उहे अक्सर मूंखे ॾिसी चवंदा हुआ त फलाणो माण्हू आयो आहे। जेकॾहिं उहो आयो आहे त हुनखे इजाज़त ॾियो त उहो मूंसां मिले, या मूंखे फलाणे माण्हू खां माफ़ी वठिणी हू मूंसां मिलियो ई न। जेकॾहिं फलाणो माण्हू अचे ऐं मां हलियो वञा त हुन खां पोइ मुंहिंजी तरफ़ां हुन खां माफ़ी वठिजांइ या हुनखे हीअ शइ चइजांइ। त हुननि जी अखियुनि में एॾी तड़प हूंदी, एॾी तकलीफ़ हूंदी हुई जेका आउं महसूसु कंदी हुयसि। ज़िंदगीअ में जेकॾहिं अहिड़ी का बि उलझन आहे या परेशानी जेका तव्हांखे तंग करे रही आहे, हर उन माण्हूअ सां मिलो या हुन सां वञी शेयर कयो जंहिंखे तव्हां ॿुधाइणु चाहियो था। वरना ईअं न थिए जो देरि थी वञे ऐं हुन खां पोइ ॻाल्हि ई ख़तमु थी वञे। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए।